दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव खैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे 52 दर्द, तमामु बहितरीन। ऐं हिन में हिकिड़ो अहिड़ो गीत आहे जेको सवें न बल्कि हज़ारें बि न लखें नाकाम आशिक़नि जी दिलनि जो दर्द आहे। तमामु बहितरीन गीत आहे, मुंहिंजी त तमामु घणी पसंदि जो गीत आहे। दर्द ॾेई दिल वारा माण्हू साथ छिनी विया प्यारा माण्हू। ऐं उस्ताद जी इहा हिकिड़ी आदत बि आहे त जेके बि माना गीत हूंदा आहिनि उन में को सुठो अहिड़ो भलो गीत भली शाइरी हूंदी आहे त उनखे अञा बि सुर में ॻाइण जी कोशिशि कंदो आहे। पर हीउ तमामु बहितरीन गीत आहे, अव्हां त ॿुधो ई हूंदो। ऐं सभ खां ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त हीउ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे न, हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे गीत ॿुधाईंदासीं, शाइरनि जा नाला ॿुधाईंदासीं ऐं जेके दोस्त कमेंट्स कंदा उन्हनि जी कमेंट्स असां शामिलु कंदा वेंदासीं। तो हलूं था दोस्तनि जी कमेंट्सुनि ॾे। पहिरियों कमेंट्स आहे शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस। शाहिद अली सातो भाउ लिखियो आहे त सुपर हिट आहे, भलो एल्बम आहे, वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। ऐं उनखां पोइ वरी शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट अदा। वहीद भाउ लिखियो आहे 5 नंबर सॉन्ग भलो आहे, 52 एल्बम। ऐं एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। ऐं उनखां पोइ आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ज़बरदस्त। वहीद भाउ लिखियो आहे सॉन्ग नंबर 5 ऐं 52 भेजना इस्माइल ई है। उनखां पोइ वरी हसन अहमद महर लिखियो आहे ग्रेट। ऐं बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे VIP। वॾी महिरबानियूं, लख कुर्ब दोस्तनि भाइरनि जा। हलूं था एल्बम जी तरफ़। त एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि भला। पहिरियों गीत आहे जेको टाइटल आहे दर्द ॾेई दिल वारा माण्हू, पर मां पहिरियों इनखे चवंदुमि। ऐं उनखां पोइ आहे जहिड़ो आहीं सोणो तहिड़ी अथई जवानी। उनखां पोइ गुलाम कादिर घायल जी शाइरी आहे हर महफ़िल हर जाइ ते। उनखां पोइ आहे वहीद हकड़े जो कलाम आहे मेलो घुमण लाइ यार मां संभरी पिस दिलदार मां। तमामु बहितरीनु आहे बि, पर हे जेको ये धमाल आहे, धमाल जी धुन ते ठहियलु आहे गीत इहो। मस्ती भरी आज रात है देखो कलंदर की नगरी, हे दुल्हन की तरह सजी, सेम टू सेम धुन ते आहे। ऐं उनखां पोइ आहे उर्दू गीत आहे प्यारी आंखें। उनखां पोइ भूरल जो गीत आहे मारवाड़ी मीठी मीठी बोली थारी, माखी से मीठो थारो प्यार। ऐं उनखां पोइ आहे जानण चन्न जी शाइरी आहे, हीउ तमामु सुठो गीत आहे। मुंहिंजो राति रुसी वियो राणो, चाखऊं सोढल यार सियाणो। ऐं उनखां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे तुंहिंजी ॿाहुनि में पियो हुजां मां, घर मोटी न यार वञा मां। हीउ बि मशहूरु गीत आहे। उनखां पोइ अञा वधीक मशहूरु गीत वहीद हकड़े जो कॾहिं पुराणनि यारनि खे बि यादि कबो आहे। ऐं उनखां पोइ आख़िरी गीत आहे वहीद हकड़े जो आख़िरी गीत परदेस वञी थो वञ पंहिंजो ख़्यालु पिरी रखजांइ, जेके ॾींहं रहियासीं कठा तन ॾींहंनि खे यादि कजांइ। ऐं दोस्तो हीउ वीडियो कंप्लीट थी चुको आहे। अव्हांखे कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं प्यारनि ताईं शेयर ज़रूरु कंदा वीडियो, जीअं थोरी मालूमात दोस्तनि खे अची वञे। ऐं नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह इकट्ठे आहियूं।